बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियादुस्सालिहीन जो कल असी तव्हांजे साम्हूं इहो बयानु कयूं पिया। कल इहो पढ़े पियो असां तव्हांजे साम्हूं पढ़ूं पिया त टिनि आङुरियुनि सां खाइणु मुस्तहब आहे ऐं उन खां बाद पंहिंजे आङुरियुनि खे चटणु ऐं आङुरी सां प्लेट जे चटण जे बारे में ही बाब हुयो। तो हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां हिकु रिवायत ॿी बि आहे कि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि बेशक शैतान तव्हां मां कंहिं हिकु वटि हाज़िर हूंदो आहे हर कम में, यानी तव्हां जेको बि कमु कंदा हो तो शैतान हाज़िर हूंदो आहे। एस तव्हांजो हथा याज़ुर वेंद तव्हां तव्हांजो जॾहिं पंहिंजे खाधे वटि हाज़िर हूंदा हो तो बि शैतान हाज़िर थींदो आहे। फ़ाइदा सकत लुकमत अहदिकुम, पोइ जॾहिं तव्हां मां कंहिं हिक जो गिरह किरी पए तो उनखे घुरिजे त उनखे खणे फल इहो मित माकान बिहा मिन अज़न, पोइ साफ़ करे उनखे जेको उनखे का मिटी वग़ैरह लॻो आहे सुमल या कुल आहे पोइ उन किरियल गिरह खे खणी करे साफ़ करे पोइ उनखे खाए वला यदा हा लि शैतान, ऐं उनखे न छॾे ॾे उन किरियल गिरह खे शैतान जे लाइ। फ़ाइदा फ़र्क़ु आहे। पोइ जॾहिं फ़ारिग़ थिए त पोइ उनखे घुरिजे त पंहिंजे आङुरियुनि खे चटे, छो त उहो नथो ॼाणे त खाधे जे कहिड़े हिसे में बरकत आहे। तो इन जे करे कि शैतान जे लाइ न छॾे। इन मां उलमा किराम फरमाइनि था इहो मतिलबु थी सघे थो कि शैतान वाक़ई जेका सो आहे उहो किरियल उन गिरह खे खाईंदो आहे। ऐं ॿियो इहो आहे कि जेकॾहिं उहो न खाईंदो त इहा तकबुर जी निशानी थींदी, ऐं तकबुर बि शैतान जी हिकु निशानी आहे, अलामत आहे। तो तंहिं जे करे कि उनखे घुरिजे त उहो किरियल गिरह खे साफ़ करे उनखे खाए। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां मरवी आहे कि कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इदा अकल तआमन लईक असाबिअहु सलासा। हज़रत अनस का मरवी आहे कि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं को खाधो खाईंदा हुआ त पंहिंजी टिनि आङुरियुनि खे चटींदा हुआ। इहे हुज़ूर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको अमली हदीस आहे। ऐं अॻिते वरी कौली में बि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि इदा सकतत लुकमत अहदिकुम, जॾहिं तव्हां मां कंहिं हिक जो गिरह किरी पवे फल या अख़ुज़ा, उनखे घुरिजे त उनखे खणे ऐं उन मां जेका मिटी वग़ैरह लॻल आहे जेको बि हेठि किरण सां लॻी पियो उनखे साफ़ करे ऐं उनखे घुरिजे त उनखे खाए वला यदा अली शैतान, ऐं उनखे शैतान जे लाइ न छॾे। व अमरना, ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आमारना, असांखे हुकुम ॾिनो कि असां प्लेट खे नसुलतल कसाद, असां प्लेट खे आङुर सां चटियूं। ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि बेशक तव्हां नथा ॼाणो त खाधे जे कहिड़े हिसे में बरकत आहे। ऐं हज़रत सईद बिन हारिस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां मरवी आहे कि उहे उन्हनि सुवाल कयो आहे हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां उन शइ जे बारे में जंहिं शइ खे बाहि छुयो, यानी जेका शइ बाहि ते पकाई वई उन जे खाइण खां बाद वुज़ू जे टुटण या न टुटण जे मुतालिक़ हज़रत जाबिर खां सुवाल कयो। तो हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमायो कि वुज़ू न टुटंदो, बाहि वारी शइ खे पकियल बाहि ते शइ खे खाइण सां वुज़ू न टुटंदो। तहक़ीक़ असां नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में न पाईंदा हुआसीं अहिड़ो खाधो, मगर थोरो। तो असां जॾहिं पाईंदा हुआसीं बाहि ते पकल खाधो उनखे पाईंदा हुआसीं त उनखे खाईंदा हुआसीं। पोइ असां वटि रुमाल न हूंदा हुआ, मगर असां पंहिंजे हथनि खे ऐं पंहिंजे हथेलियुनि सां साफ़ु कंदा हुआसीं ऐं पंहिंजे ॿाहुनि ते उन्हनि खे माटींदा हुआसीं ऐं पंहिंजे पेरनि खे माटींदा हुआसीं, यानी हथनि खे धोईंदा न हुआसीं बल्कि ॿाहुनि ऐं उन ते पेरनि ते माटींदा हुआसीं। पोइ नमाज़ पढ़ंदा हुआसीं, वला न तवज़ो, ऐं नओं वुज़ू न कंदा हुआसीं। इन में इख़्तिलाफ़ आहे कि आया शुरू में इहो इख़्तिलाफ़ हो त बाहि ते पकल शइ खाइण सां वुज़ू टुटंदो आहे या न टुटंदो आहे। तो किन हदीसनि में इहो आहे त बाहि खे पकल शइ खाइण सां वुज़ू टुटंदो आहे, लेकिन उन पोइ बाद में इहो आहे कि जीअं इन हदीस जे बाला मां इहा ॻाल्हि मालूम थी कि जंहिंसां वुज़ू टुटंदो आहे त उनजा टे जवाब आहिनि। हिकु त इहो आहे कि उहे रिवायतूं मनसूख़ आहिनि, ॿियो इहो आहे त वुज़ू जे टुटण मां मुराद लुग़वी वुज़ू जे टुटण आहे, यानी हथ ऐं मुंहुं उनखे बाहि ते पकल शइ वारे खाइण खां बाद हथ ऐं मुंहुं उनखे धोअणु घुरिजे। ऐं टियों जवाब इहो आहे त वुज़ू मां मुराद वुज़ू शरई आहे, पर इहो मुस्तहब आहे, लेकिन वुज़ू टुटंदो न। बाब तक़सीर लाई दी अल तआम, यानी खाधे ते घणनि हथनि जे कसरत जो बाब, यानी कि
इन में किफ़ायत इंसान के खाधे में करणु घुरिजे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां मरवी आहे क़ाला क़ाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तआमुल इस्नैन काफ़िस सलासत व तआमुस सलासत काफ़िल अर्बअत। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ॿिनि जो खाधो टिनि खे किफ़ायत कंदड़ ऐं टिनि जो खाधो चइनि खे किफ़ायत कंदड़ आहे। ऐं हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे, उहे फरमाइनि था कि मूं नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां फरमाईंदे ॿुधो कि हिक जो खाधो ॿिनि खे किफ़ायत कंदो ऐं ॿिनि जो चइनि खे किफ़ायत कंदो ऐं चइनि जो अठनि खे किफ़ायत कंदो। तो इन्हनि में इहो मतिलबु आहे कि गोया कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि तव्हांखे खाधे में किनात करणु घुरिजे, ओतिरो खाइजे जो ॿिनि जो खाधो आहे तो 3 खाइनि या ॿियनि जो खाधो आहे तो 4 खाइनि, ताकी जेका सो आहे ॿिया बि जेका उन्हनि जो बि बुख ख़तमु थिए। ऐं ॿियो इहो आहे कि इंसान खे ग़रीबनि मिसकिननि जो बि लिहाज़ करणु घुरिजे। तो इहो तरग़ीब ॾियणु मक़सूदु आहे कि ख़ुदि जेका सो आहे एतिरो खाओ जो उन ते गुज़ारो थी सघे, बाक़ी ग़रीबनि मिसकिननि ॾे बि खाधो खाराइणु घुरिजे। बाब अदबी शराब पाणी पीअण जे आदाब जे बयान में ऐं व इस्तिहबाब तनफ़ुस सलासन ख़ारिज इनाए 3 मरतबा थांव खां ॿाहिरि साह जे खणण जे मुस्तहब हुजण जे बारे में ऐं थांव में साह खणण जे मकरू हुजण जो बाब ऐं सॼे तरफ़ खां शुरूआत करण जे बारे में। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां मरवी आहे, वो फरमाइनि था कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणी पीअण में 3 मरतबा उन खां साह खणंदा, यानी पाणी पीअण में 3 भेरा साह खणंदा, पर थांव खां ॿाहिरि। ऐं हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां मरवी आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि तव्हां पाणी न पियो जीअं उठ जे पाणी पीअण, जीअं उठ हिकु साई में पींदो आहे, ईअं तव्हां बि हिकु साई में पाणी न पियो, बल्कि तव्हां पाणी पीओ 2 साइनि में 3 में। वसमू इदा अंतुम शरिबतुम, जॾहिं पाणी पियो त अल्लाह जो नालो यानी बिस्मिल्लाह पढ़ो, ऐं जॾहिं पाणी ख़तमु कयो तो हम्द ऐं अल्लाह जो सना बयानु कयो। ऐं हज़रत अबू क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां मरवी आहे कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोकियो ही त थांव में साह खयो वञे, तो थांव में साह पाणी पीअण जे वक़्तु थांव में साह करण खां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोकियो आहे। कई जेका सो आहे उनजो मामला थी सघंदा आहे कि इहो आहे कि थी सघे थो अॻिले खे जेकॾहिं कोई साह में साह खणंदो तो कराहियत महसूसु थिए, ऐं ॿियो इहो बि थी सघे थो कि उनजे वात में बदबू हुजे, तो थांव में साह खणंदो तो उन पाणी में बि बदबू थींदी, तो इन जी कई हिकमतूं थी सघनि थियूं। ऐं टियों इहो बि थी सघे थो कि थांव में साह खणण नक ताईं पाणी पहुचे। ऐं हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां मरवी आहे कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि खीरु आंदो वियो तो उन में पाणी मिलियल हो, ऐं संदन सॼे तरफ़ खां हिकु आराबी ॻोठाणो शख़्स हो ऐं खॿे तरफ़ खां अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जन हुया। तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खीर खे नोश फरमायो, यानी पी तो, पोइ आराबी खे बक़ाया खीर ॾिनऊं। ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि सॼो यानी सभ खां पहिरियों सॼे खे ॾिजे, पोइ वरी सॼे खे मुक़दम करणु इहो मुस्ताब आहे। फरमायो कि पीअण जे लाइ खीर में पाणी मिलाइणु इहो गर्म इलाइक़नि में घणो मुफ़ीद हूंदो आहे। ऐं ॿियो इहो आहे त उलमा किराम फरमाइनि था कि पीअण जे लाइ अल्लामा इनी ख़ुसूसन फरमाइनि था कि पीअण जे लाइ खीर में पाणी मिलाइणु इहो सुन्नत रसूल आहे, पर विकिणण जे लाइ खीर में पाणी मिलाइणु इहो ममनू आहे। हज़रत इसाल बिन साद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकु पीअण जी का शइ आंदी वई, तो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन मां पीतो। वाइन यमीनी ग़ुलामनि, ऐं सॼे तरफ़ खां ग़ुलाम यानी हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन मौजूदु हुया, ऐं खॿे तरफ़ खां कुरैश जा जेके वॾी उमिरि वारा उहे मौजूदु हुया। फ़क़ाल लिल ग़ुलामी, तो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन छोकिरे खे यानी हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खे फरमायो कि छा तूं इजाज़त ॾिए थो कि सभ खां पहिरियों मां हिननि जेके खॿे तरफ़ ॾे वेठल आहिनि उन्हनि खे ॾियां। तो हज़रत उन ग़ुलाम यानी कि हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कयो कि न अल्लाह जो कसम, मां न तरजीह ॾींदुसि तव्हांजे तरफ़ां मिलियल नसीब ते मिलियल पंहिंजे हिसे ते कंहिं हिक खे, यानी जेको तव्हांजे तरफ़ां मिलियो आहे उनखे कंहिंखे। पोइ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जे हथ मुबारक में उहा पीअण वारी शइ खे रखियो। तो इन जे करे कि सभ खां पहिरियों सॼे हथ वारे खे ॾियणु खपे, ऐं इजाज़त बि उहो जेकॾहिं ॾिए थो त खॿे हथ वारे खे ॾेई सघे थो, न त न।